ونشهد أن لا إله إلا الله وحده ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله الذي أرسل رسوله بالحق بشيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان بسم الله الرحمن الرحيم وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. وحده لا شريك له सुभान अल्लाह। फर्ज़ वाजिब सुन्नत तोबा सभी तस्बीह पढ़ी साबला सभी अदालती सारी असाना नागा नफ्स के का सैयद अब्दुल लतीफ के दोज़ख सदीफा सुभान अल्लाह। ये वाणी जो क्या तकौल समीकार पूरो बदन सी आ
सुभान ये मानी जोगी जात संग सबई छोड़ न जाया न जापता जियो तनी सी जोड़ तपो जी तो मोहब्बत दे सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम कुरान मजीद ये मजलिस की बरकत वाली हदीस पाक में जो जेको इरादा कंद जीवे या हुकुम जी बात है फरिश्ता जो या अल्लाह इतने मुसलमान जो कुरान मजीद में इरादा असरों में हुक्म हो जो के अल्लाह और इसमें तेरे से तो और जो दे उठे दे लगी तो बेचारा होने की तरह मजबूर थी गई है कुरान को मेरा इन्हें जो चाहती है इन्हें से माफी मिलेगी रब्बना तो कौल ला यशफा जमी सुनती है मजलिस ईमान को ला बरकत वाला ये देखो इरादा करने में जो उन्हें से अल्लाह की याद करने को मजबूर से जीवित हो सकते यातार की दुकान पे वस्तु खरीद कर मिलानी होने की तो खुशबूई वस्तु खरीद कर मिला तो ये वाली दुकान पे होने की खुशबूई ये सही बड़ी सही दुआ के अल्लाह ने कबूल फरमाए आमीन आखिर के जीवन को सही में के सही जिंदगी सोचे सितारे सूरज आल इमरान को आए हमारे सामने तिलावत करी बस ये माना ही मतलब ख्याल में कोई बात नहीं सिंधी जवान छोड़ो से करो और आखिर ताली में गला देखो वाइस करा वाला जरा आलम भी बढ़ गया तो जमा ही गया हमें तो सच्चे अॼुकल्ह सबब थोरो ॾिनो जेको यादि बि ऐं अमल जी वक़्तु ॻाल्हियूं अलहमदुलिल्लाह तव्हांजो सभु ॿुधल आहे ज़िंदगी में चवंदा भेरो ज़रूरी आहे मिड़ई तव्हांखे त असां भेरो ॼाणायूं त जो सबब यादि थी वञे ईमान अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि वसहबिहि कोशिश करो वसारियो मेहनत करो इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम रब फरमायो करे तव्हां कोशिश या कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे फरमाए ज़रूर इल्लि मा रब्बनी इंदहु ज़रूर मौत बरका ऐं गुनाह बि तव्हां खां थींदा
यो या उम्मती सबका ए मुझे उम्मती हो गुनाह मुझे या न मुझे पर तुम हमारी तस्वीर हमें चाहिए जरूरी है कि गुनाह करने को को तौबा करे तौबा जब आपके प्राण फायदा ये कुरान में जिक्र अल्लाह से फरमाया फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा रब फरमाया जिधर तौबा करो माफी वठो इस्तिगफार करो तबर फायदो योती लो मारो तो हमें गुनाह के माफ कर वयुरसिल السماء عليكم مدرارا يوفيكم الوتيو फरमाई माफी वठो इस्तिगफार करो तुम्हारा को मुसलसल रहमत जानी हदी वसी उनवार की जरूरत न शाकुर की जरूरत न करे में डूबे की जरूरत न बेलता रखी अन्न की बोरी भी न दारू लेके चल रख दो कटोरी को न वादार में बिजली के बिल की परेशानी बस जमीन में हारता है बिच चटे घड़न की तो बढ़के माफी वठो मोजो भाई दुआ मुसलसल रहमत जानी वसाए तो जी गया बात जमीन की आवाज कमाए कमाए बड़ी बात जाले मुझसे ना कमाए वो जो 3 बजे कोले में मारे चलवा कोले में कोडर बगल में डाटो हथ में कुहाड़ी सजो दी जमीन ते सजो दी कब्र न तहज्जुद न नमाज न जिक्र न अज़कार मानो रात जो 3 बजे उथंदो कुकड़ वांगुरु ॾींदा आहिनि हथ में पावड़ी छिनाक में बुआरी ॾींदी रात जो करे करे 3 बजे 4 बजे के होटल ते बीहंदो चांहि पीअण जे लाइ रात जो वापसी जो थी तो होटलुनि ते सभई आहिनि भाॻा दाया गॾहण वारा मज़दूर 3 बजे उथी करे चांहि हाँ भाई बाबा इहो असांजो कमु न आहे ना भाई और बुजुर्ग फरमायो माकरम आवाज तो फलाणो पुट फलाणे जो उनजे बाग खे पाणी ॾी हिकिड़ो कतर फरमाई मां उन कतर जे पोयां लॻुसि ॾिसां त किथे थो वसे बुजुर्ग फरमायो हिकिड़ी जॻह ते अची वसियो एॾो वसियो जो जबल सां पाणी थो हिकिड़े लोगा ते वेंदो फरमाई मां उन पाणीअ जे पोयां लॻुसि ॾिसां त ही पाणी वञे के वेंदो अञा ॾिसूं त हिकिड़ो वॾो कोट हुजे उन कोट में डूड़ी लॻल हुजे पाणीअ में डूड़ी हुन कोट में डूड़ी फरमाई मां गेट दरवाज़े मां अंदर पियो वञा त हमरा हाणे खुले थी कूड़े आवाज़ अदा तुंहिंजो नालो छा आहे फलाणो जो नालो तुंहिंजे पीउ जो नालो फलाणो या कि इहो ई मां आवाज़ ॿुधो
अमल तुझो करो तो होई करे जियार जो दावल कोने ये बाग लगवा बोले आमन के मते सब करो एक सो बाग करो एक सो आर यार चंद्र करो एक सो सार सारो आने ते खयाल के जीवो बोल फरमाया बता क्यों जो हुकुम करके हुकुम करे तुझे बाग पानी का असांजे कयो ॾिसो त बाग मुसल करे समझी असांजा संजय वारा मसला सन 51 कन्या की पढ़ाई 1951 कल्याण के घर सजा गोठा जो मोड़ ते गोठा इतो जो सतो जो नौजवान ज्वर को के अगे ज्वारी थी बाजरी थी वाह सब पूरा नार होगा और नारक से पानी पीता गुंदी में अन्न पौधो दसा वर्गा का हाल अल्हम्दुलिल्लाह आने सने साल की परेशानी रुको गुंदी में अन्न पौधो तो सने साल की परेशानी खत्म थी हाणे बेरा हर महीने कितना परेशान महीनो पूरो तो दे कहाँ तो फाटो बिजली जो बिल जुदा गैस जो बिल जुदा मेडिकल स्टोर खर्च जुदा हो किराना स्टोर खर्च जुदा हो बाहर स्कूल जब उन्हें फीस जा पैसा जुदा जरा गाड़ी के बाहर के स्कूल खरीदे उन्हें फीस जा पैसा जुदा जरा ये जो बिल जुदा जरा असाना गुलाब में जाकर चौथा भैया का पैसा भाई कोई मिलन नहीं आएगा असाने सदा ही बोला सही गल है अगर वो ये में अनुभव सने साल की परेशानी खत्म की यो दो भलो हुयो ना असाने उस्ताद मोहम्मद उमर दो महमूदाबाद हाणे वीचारो फोत थी वियो आहे जेको पहिरीं पघार मूंखे मिली 30 चांदी जा टेंगला पोइ बाबे जी आॾो अची कतार में रखियो बाबे चयो पुट हेतिरा पैसा मां चयो हाओ बाबा साईं हुकूमत ॾिना वरी पीउ पुछा कई पुट हर महीने में ॾींदा मां चयो हाओ साईं सरकार चवंदी त हर महीने में तव्हांखे 30 रुपया मिलंदा बाबू परेशान थी वियो त पुट ई पैसा हेतिरा केरु खपाई हर महीने में हेतिरा पैसा अचनि इहे केरु खपाई हर एॾी बरकत अॼु नंढड़ो ॿार 50 रुपया वठे थो तॾहिं बि ख़ुशि नथो थिए रोज़ानो 50 रुपया पए सही ॻाल्हि आहे बिल्कुलु नौजवान ज़रूरी मस्जिद में पढ़े कुरान की तिलावत जो करे जिक्र जो करे गोठावारों कुरान अम्मा की जो अम्मा तारो पुत्र तेरे सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो सही जो झाड़ खाई वई कुरान जो आई हथ में लठ खणी ॾिठई त पुटु वेठो आहे मस्जिद में तो कावड़ में अचे पोयां लठियूं आहिनि त तोखे लॼ न आहे शर्म न आहे सॼे साल जो गुज़र असांजो दाणनि ते तूं मस्जिद में वेठो आहे झाड़ कोट खाई वई उन नौजवान पंहिंजी अम्मा खे रोई
इमाम ॿुधाए थी अलाह जी नेमत आहे इनजे करे मुंहिंजे नबी फरमायो इब्तनिम खमसन क़ब्ल खमसिन मुंहिंजे महबूब फरमायो पंज शयुनि खे पंज दौर में गनीमत सम्झो हयातक क़ब्ल मौतिक वेहो वो टटा वो बोलदा वेहो पेशाब बनाया जी दरबार कंदर कोट होंगे कंदवान गोले चालू उठो 12 बजे रोड़ी घर बस ट्रिपर की नमाज पढ़ी तो लता वरी इतने भी वेठा करो बस नमाज हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह उनजो ख़लीफ़ो हूंदो या मसूद ख़लीफ़े हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि खे चयो साईं पाण ते रहम नथा कयो पर असां ख़लीफ़नि ते रहम नथा कयूं राति ॾींहुं सफ़र हीअ क़ौम सुधरंदी कान निमाज़ कोन पढ़ंदा आहिनि हरू भरू पाण खे बि था बीमार कयो असांखे बि था बीमार कयो उन वक़्त जी ॻाल्हि माण्हू सुधरंदव कोन हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो असां कॾहिं जेल में कॾहिं रेल में अचनि वाइज करे बस जो कनि त वरी हथ खणी वञी वरी जेल में शाह साहब फरमाईंदो असां वाइज कंदासीं त माण्हू चवंदा वाह शाह जी वाह वरी जेल में ईंदासीं त चवंदा आ शाह जी आ बस असांजी ज़िंदगी वाह ऐं आ उन ख़लीफ़े चयो साईं असां ते रहम कयो पाण ते रहम कयो राति ॾींहुं सफ़र जा था कयो माण्हू सुधरंदव कोन हर जी तकलीफ़ था बर्दाश्त कयो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त राति वाइद में घणा जमायती आहे उनजो 15,000 शाह साहब जे वाइद में एतिरा माण्हू 15,000 शाह साहब जो ठीकु आहे 15,000 न 10,000 ऐं शाह साहब जो वाइस छा हूंदो इशा को जो वाइस शुरू थींदो त फजर ताईं सुभान अल्लाह 1953 में ख़त्म नबूवत जी तारीख़ पई आहे पोइ लाहौर जेल में अॼु तव्हां सां कबी आहे कचहरी दीन जी कचहरी थकियल आहे माण्हू ॾाढो अब्दुल रज़ाक जो त कंहिं बि हालत में पहुचणो था न त पोइ हेॾे थाणा मुलाक़ात में मुंहिंजो आदत असांखे बि सिक लॻंदी छा इहा ई वक़्तु थियो हिन इलाइक़े में आया कोन आहे जीअं तव्हांखे सिक थी लॻे त असांखे बि सिक थी लॻे सुभान अल्लाह जलसा ओॾा ई खोड़ ओॾा ई टे जलसा पैसो बि ओॾा ई जाम आहे मथां तव्हां सम्झो त हिते पैसे जी ख़रीदार सिक थी लॻे चवंदा दीन जी दावत बि ॾेई जमा सां मुलाक़ात बि करे ख़त्म नबूवत जो जल जो जेकर जेल में हुया बरेली जेल में आहे ॿियो बाक़ी सभु गॾु शिया बि गॾु पोइ रबीउल अव्वल जो महीनो अची वियो बरेलियुनि मौलवियुनि चयोसीं असां मीलाद जो जलसो रखंदासीं जेल में हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मुंहिंजो कोई एतिराज़ कोन्हे भली जलसो रखो मुंहिंजे नाले मुस्तफ़ा जी तारीफ़ थींदी मां बि तव्हांजे मीलाद जे प्रोग्राम में शरीक थींदुसि सुभान अल्लाह बरेलियुनि पाण में मशवरो कयो तव्हांजे शाह साहब खे इशा खां पोइ अधु कलाकु बयानु ॾियूं था वाइस करे इहो हलियो वञे पोइ सॼी राति असां नाच कंदासीं पंहिंजा प्रोग्राम नातूं ऐं पढ़ंदासीं
जेकर पछाड़ीअ में शाह साहब खे वार ॾिबो त असांजे सॼे वाइड ते पाणी फिरे। शाह साहब खे चयो त साईं इशा खां पोइ तव्हांजो अधु कलाकु बयानु आहे, पोइ भली तव्हां आराम कयो। शाह साहब बि सम्झी वियो। इशा जी नमाज़ तव्हां स्टेज ते आयो, जेल में लाहौर जेल में बि असांजे बुज़ुर्गनि वाइद कया। मां बि अलहमदुलिल्लाह 60-70 जेल में वाइद कयो, हैदराबाद 70 जेल में वाइद कयो, कराची 70 जेल में वाइद कयो। इहो बदमाश परवेज़ आहे जंहिं वाइद बंदि कराया, न त जेल में वाइद थी विया। खोड़ हाफ़िज़ हुया जेल में, जन सचनि जी असां दस्तार बंदि कई। 25 साल उन्हनि खे सज़ा मिली वई कैद जी। चयो हाणे छा कयूं? वांदा वेठा क़ुर मजीद यादि कयूं, जेल में जेका सुभान अल्लाह। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि इशा जी नमाज़ खां बाद खुतबो पढ़ी करे वाहिगुरू शुरू कई त फजर जी आज़ान स्टेज ते पहुची। फजर की आज़ान ते वाहे हिकिड़े मोदी शाह साहब जो बाबा नमाज़ पढ़ायो। घरेलनि चयो त साईं हाणे आज़ान बि तव्हां ॾिनी आहे, सैयद बि तव्हां हो, नमाज़ बि तव्हां पढ़ायो। ऐं तव्हां अञा 11 कोड़ थिया उथवे शुरू थी। न मवाली मुख्य माण्हू चइबो भई मां नशे में वेठा थींदा, मां बि भंग प्यारे पोइ विहार पोइ वेठा माशाअल्लाह वेठा आहिनि, गंज वेठा आहिनि। मजबूरी आहे, कोई शरई गुज़र आहे, उहा अलॻि शइ आहे, हर माण्हू न हो वेठा हो त वेठा हो। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि उन ख़लीफ़े खे चयो त राति वाइद में घणा थी? 15,000। त हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अगर रात इशा जी नमाज़ को वठी फजर की आज़ान ताईं 15,000 मुसलमान खे मां क़ुरान खां बचायो आहे। गिलास को बचायो मान, कूड़ को बचायो मान, तोहमत को बचायो मान, रुश्वत को बचायो मान, ज़िना को बचायो मान, शराब को बचायो मान, मौसीकी को बचायो मान, राग को बचायो मान। इशा को वठी फजर की नमाज़ ताईं यदि अल्लाह जो कुरान नबी जो फरमान ॿुधायो आहे, इन को वधीक जो अमल कयो आहे, इन जे करे इंशाअल्लाह रब मूंखे बि बख़्शींदो त जमायत खे। सुभान अल्लाह। इशा को वठी तव्हां जेको वेठा हो क़ुरान मजीद केतिरनि गुनाहनि खां बचा पिया। न तव्हांखे त मोबाइल जो दौरु आहे, हीअ मोबाइल कढी असां मौलनि खे खाराईंदा यहूद न सही। यहूदनि हरामनि चयो त हाणे ही मौलवी बुज़ुर्ग ही सूफ़ी ये होटल ते बि नथा वेहनि, ड्रामा ऐं फिल्मूं बि कोन था ॾिसनि, तंहिंजे करे हाणे इन्हनि खे मां कीअं ॾेखारियां? पोइ हीअ मोबाइल कढियो असांजे लाइ। हाणे हाफ़िज़ साहिबु वेठो आहे, कारी साहिबु शागिर्दनि खे क़ुरान जो थो पढ़ाए, आॾो मोबाइल पई आहे। शागिर्द सम्झनि था त शायदि सही कारनि जूं धुनूं जो थो ॿुधे, पर इहा त ख़बर ई कान्हे त इंडिया जी फिल्म पई थिए। राति जो सुता पिया आहिनि असांजा आलिम, असांजा हाफ़िज़ कारी माण्हुनि जे लेखे त शायदि तिलावत था कनि, अलाए ज़िक्र था कनि, वज़ीफ़ा था पढ़नि, सॼी राति पिया था हिन जो नाच ॻाइनि। हीअ मोबाइल कढी असां मौलनि खे खारायूं। तो बाबा हिते जेतिरो वक़्तु वेठा हो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ, त इन गुनाह खां बचियल आहियूं। जिथे बि जलसो थींदो थाणा
मुलाकात जबल के इलाके में कोहिस्तान में इंशाल्लाह उसे पहुंचना है तो वक्त भी आजादी कुरान को बचना इंशाल्लाह जो खाली थी आया हूँ मैं तो उम्मीद हूँ अल्लाह नबी से फरमाया हयात कबल मौतिका फरमाया पांच हयाती के पांच मौत तक उम्र में गनीमत समझो मुसलमान वही हयाती वाली नेमत है एक तो मिनटों की कीमती का एक तो सेकंड की कीमती का हत्ता इज़ा जा आदहुल मौत क़ाल रब्बिरजिऊन कुरान को फरमाया मौत तो उन्हें लगता है इंसान को या अल्लाह के वापस होता है लाली आमल सालिहा आने वाले बड़ी सालिहा करबले तकबरती बिल्लाह इन्ना कलिमतुन हुवा क़ाइलुहा हर दिन आए बुलंद कर शफाअत कबल हुक्मिका मुझे नबी फरमाओ पढ़े बाकी के पढ़े कुरान को हमें गनीमत समझो नौजवानों इस बात में गनीमत है यार करो इबादत आए कुरान उठाए अखे मारे खत्म थी तिलावत भी को करे सको करने वालों की ताकत खत्म थी दीन जी गाल बुद्धि भी को सके गोरन में सुर चेहरे में सुर मस्जिद में भी को जोड़ी सके तबलीग दिला भी को जोड़ी सके इबादत आए कुरान दुआ कियो हिब्रू से दो कुरान की 100 सजदा हदीस में तो नबी से फरमाया क़यामत जोड़ी थी तो ज़मीन तब्बी कामेजी बंगी दी मां पत्थर में बुढ़ जाता अल्लाह के अर्श के शान खुदाई का शान होगी और मुझे नबी फरमाया सत्तमरूना ये अल्लाह के अर्श के शान की कामना और मबरूश शाहुन नशअल इबादत ओ नौजवान जब भी कोई इबादत करी क़यामत अल्लाह के अर्श के शान शाहूकार के गरीब तिलक में गरीब समझो शाहूकार के अल्लाह की बरकत गिना मानव पैसो आए नमस्ते तारा सही तो मगर सुधारा सही तो खैर खैरात करे सही तो गरीब मिस्कीन की मदद करे सही तो सुनो मानो तो करावन हाथ दे दुनिया आया शाहूकार के अल्लाह की बरकत सेहत कबल सकता कभी सेहत के दिमाग से बोल सकते सेहत आए तमाम दीन जो कम करे सके तो बीमार में उठा कर सको फराग कबल शुक्र मुझे नबी फरमाओ वाद करिए मशहूर चल बोल में नबी समझो ये हम अल्लाह के नबी ने शरण में जो दुकानदार है कारखाने वाले मत बैतुल में जो आफिस में सजूदी में हिसाब किताब में लगा प्यार सजूदी कंप्यूटर में लगा हिसाब किताब में रात जो निद्रा में भी लगा हिसाब में शुक्र कयो रब तमन्ना साके वादो कयो इन वाद के जो मस्जिद में जो नफिला जी पढ़ो कुरान की तिलावत कयो जिक्र कयो तौबा इस्तिगफार कयो खुसूसन असांजा पुराणा इन्हनि खे ॼण मवादो करे छॾियो हरू भरू सॼो ॾींहुं घर में वेठा हो किरो ताईं भंडर पिया था कयो छॾे ॾियो औलाद खे तव्हांजा 60
साल भला गुज़री हाणे मथां तव्हां सम्झो त उहो वक़्तु मोटंदो उहो वक़्तु हाणे कोन मोटंदो असांजो हिकिड़ो दोस्त रिटायर थी आहे ॻाल्हि पियो करे त पोइ खट रखियो मुंहिंजी विरांदे पोइ जेको वञे पुटु वञे धीउ वञे नो वञे अड़े कहिड़ो ई बाबा फलाणो भेण त सलाम था कयो न दुआ था कयो को हाल अहिवाल बि कोन था ॾियो छा थियो जेको वञे हुनखे विहारे छॾे घर जा भाती बेज़ार थिया छो बाबे जी खट अंदरि कोठीअ में रखो विरांडे में कढोसि उते कोठीअ में वरी खट रखियो मां वरी खट खे गेले वरी घर जे भरिसां रखियो वरी जेको वञे विरांडे में कहिड़ो ई फलाणो अड़े न सलाम न दुआ को हाल अहिवाल बि कोन था ॾियो छा था कयो फ़सुल जो छा थियो ॿिए ढॻियुनि जो छा थियो वरी घर जा भातीअ जी बेज़ार थिया चओ त बाबे पोइ इतो कढोसि पोइ कुईअ में बि कमिरो ठाहे ॾियो सफ़ा पोइ जो कंहिंखे ॾिसे सफ़ा पोइ ते कमिरो ठाहे जहिड़े ई ख़बर पोइ बीमार थी पियुसि डॉक्टर ॾे खणी विया दवा वठी मोटी आहे इसको पुट ने जहिड़ो ॾोहरनि खे चयो बसि मां तौबा कई अॼु खां बाद मां को बि किरो तव्हां न कंदो जीअं वणियो ईअं कयो आहे महिरबानी कयो मुंहिंजी खट कढाए पोइ बाबा किरो बि कंदव त घर जा भाती माण्हू कोन ॾींदा पोइ अलाह अलाह कयो असांजा मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैहि फज़ाइल आमाल लिखियो जंहिंजी वज़ाहत जन्नत बकीर कब्रिस्तान में फरमाईंदा मुसलमान हर वक़्तु पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह घर में हुजो उतार में हुजो ज़मीन ते हुजो दुकान में हुजो बीठा हुजो वेठा हुजो ला इलाहा इल्लल्लाह जो रटो हले इंशाअल्लाह ताल्लुक़ थी ॿिए नंबर ते नबी सां बि ताल्लुक़ हुजे फरमाईंदा उन ॿिए नंबर ते पढ़ंदा कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो दुरूद तामीज़ो इहो नंढो दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में हुजो उतार में हुजो ज़मीन ते हुजो दुकान में हुजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रटो हले इंशाअल्लाह घर बाहर निकिरूं पोइ तो कामयाबी का दी देर साम्हूं अची वई अखियुनि जा गुनाह मोबाइल खे था खोलियो मोबाइल जे शीशे में मायूं वेठियूं अखियुनि जा गुनाह घर में वेठा 3 किलोमीटर करे चित्र में राग पियो हले उहो राग जो आवाज़ ज़िना जो आवाज़ असांजे कन जे घर में पियो अचे कन जा गुनाह कचहरी वेंदा ऐं गिलासी थी वञे खूब ज़ुबान ज़ुबान जा गुनाह बस लिखे होता केतिरे केतिरे मामूलनि ते लता उड़ा रोटे जा गुनाह असां गुनाह को रखी नथा सघूं तॾहिं करे मौलाना फरमायो हर वक़्तु पढ़ंदा कयो अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अरबी में सोचे सिंधीअ जो या अल्लाह मुंहिंजी तौबा या अल्लाह मुंहिंजी तौबा हाणे इहो माण्हू न कंदा को कब्र की शादी की थी जो नजर उठी फरियाद की कब्र सुभान अल्लाह इन जे बारे में मौलाना चाचा फरमाया जदनी बाबा का पुछाने वाला पीर खातर भाने वाला या दिल से जहाने वाला हरवा या सरवा
तो ये वजीफो पढ़ंदो इंशाअल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह या तस्बीह पूरी थे वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या तस्बीह पूरी थे वरी अस्तगफिरुल्लाह। इंशाअल्लाह दुनिया जा कम भी थी वेंदा त क़दर ऐं क़यामत बि असांजी भली थी। उन्हें नौजवान याद आए अम्मा के चयो अम्मा झाड़ आई कान मां हर भरू वांदो वेही पे छा करे। मां चयसि पुट ई सभु चवनि था त झाड़ खाई वई चई हली आ अम्मा खे वतई परे सॼी ज्वर बंदे सां घुमाए करे पंहिंजी अम्मा खे ज्वर ॾेखारियई। वाह रब फरमायो तव्हां ॿुधी ॿुधी जो तव्हां अलाह ताला जा कम ॼाणो। सुभान अल्लाह। घर सां गॾु बने सां ज़मीन सां जेका ज्वर बीठी उनजे संगत में पखी वेठा कावो कबूल जेको वेठा पर हिन यार जे संगत में हिकिड़ो बि पखी अञा न सम्झई पंहिंजी अम्मा खे ॾेखारियईं हुन ज्वर जो कानो हेॾे लॻियल हो। ए मां ॾिस हिननि जो कानो मुआरे पासे में लॻियल आहे उन संगत ते पखी वेहे पियो हिन जे संगत ते पखी न पियो वरी हिन जो कानो होॾे लॻियल हो हुन ज्वर जे पासे पंहिंजी माउ खे ॾेखारियईं मां ॾिस मुंहिंजो संग ज्वर जो कानो हेॾे लॻियल आहे ॿियनि संगत ते पखी वेठा पर मुआरे ज्वर जे संगत ते पखी न पियो मल्ला मौला सुभान अल्लाह। बेशक तव्हां ॿुधी टुटी जो तव्हांजा कम हे सां सुबुह जो न निमाज़ न क़ुरान जी तिलावत न ज़िक्र अज़कार कोन निमाज़ कोन्हनि कुल्हे ते सॼो ॾींहुं पथरनि सॼो ॾींहुं ज़मीन। असांजो हिकिड़ो दोस्त हुयो जमायती तो राति जो 3 बजे उथंदो छोला पचाईंदो छोलनि जी बाल्टी ज़ाल खे उथारे त छोला पचा वरी तहजद त न पढ़ंदो पर फजर जी निमाज़ में मां चयोमांसि हाणे ज़ाल में सुबुह जो उथी त हुई थो तूं 3 बजे वुज़ू करे पाण घरवारी खे बि वुज़ू करा 4 रकातूं नफ़िल उहा पढ़े 4 रकातूं नफ़िल तूं पढ़ चङनि जी जेकी चुल्हि ते पई हुजे उहे बि पचनि पिया फजर जी निमाज़ पढ़ी तूं पंहिंजे रोज़ी में निकिरी वई हुनखे ॻाल्हि सम्झ में अची ज़ाल खे चई त साईं योगी साहिब हीअं चयो आहे 3 बजे उथूं था तहजद पढ़ो त तूं बि वुज़ू कर मां बि वुज़ू कयां 4 रकातूं नफ़िल पढ़ दिलि बि चुल्हि ते फजर जी निमाज़ पढ़ी यादि निकिरे पियो। साल खां पोइ जो मां ॾिठोमांसि त सीधी गाॾी अथनि गाॾीअ जे ॿिन्ही पासनि में वॾियूं बाल्टियूं छोलनि सुभान अल्लाह। वॾे हवाल चईसि एॾी निमाज़ जी बरकत थी आहे जो मां इन छोलनि जी बाल्टी मां ज़ाल सने त उमिरो करे आयो। सुभान अल्लाह। हीअ सीधी गाॾी वरिती अथमि सुभान अल्लाह। बरकत आहे या कान्हे? बेशक अॼु को क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ आयो त घणियूं टेलियूं बदलियूं खाधी अथव रुगो क़ुरान ॿुधो अथव त रब मानी बि खाराई आहे पाणी बि प्यारियो अथई इज़त सां कीअं मस्जिद में वेठा आहो जेकर क़ुरान मजीद जी कानून अची वञे त केॾियूं बरकतूं थियनि क़ुरान जे कानून जे लाइ बि महिनत कई उलमा जे साथ में बहरहाल पढ़े न पढ़े रब फरमायो तौबा कयो इस्तिग़फ़ार कयो ॿिए नंबर ते रब फरमायो जन्नतुन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ उहे जन्नत जे लाइ कयो उहे जन्नत जे लाइ कोशिशि कयो जंहिंजी वेठर सभु आसमान में आहे वो वेठर एतिरी अथसि लेकिन अलाए केतिरी अथसि وعدت للمتقين رب فرمایا जन्नत क्या के लाए परहेज़गार जन्नत के लाए परहेज़गार दुआ कयो अल्लाह के तकवा नसीब फरमाए अल्लाह के परहेज़गार नसीब
कोट थुल इहो सारिया जो इलाइक़ो बाबा सारियूं लक्ष्मण अलाह जे नाले ते ॾियो चवंदासीं हिन साल पापड़ जी बीमारी लॻी आहे सागनि में अन्न आहे ई कोन जिते 100 मण अन्न लहंदो उते कुल 30 मण अन्न लथो आहे पलाल पियो आहे चओ त ट्राली भरी तव्हांखे मदद से पहुचायूं वरी वञो त हेॾे नवाब शाह मीरपुर ख़ासि उमरकोट सांगड़ इहो वरी फुटी जो इलाइक़ो बाबा हिन साल फुटीअ खे अघु हुयो 4,4200 रुपया मण हो भला तव्हां ॾियो अलाह जे नाले ते चवंदासीं हिन साल हाणे ॿुधाए था 20 रुपया अच्छी मक्खियुनि जे फुटीअ खे ॾाढियूं दवाऊं ॾियूं थी ज़ाहिर माण्हू खाए त माण्हू भई वेही करे वक़्तु न पई लॻे जिते 60 मण एकड़ लहंदो उते कुल 10 मण एकड़ लथो आहे वरी वञूं था हेॾे नसरपुर जो नसरपुरी बसर लथो आहे हिन साल बसर खे बि अलहमदिल्ला वॾो अघु हो 6 लख 7 लख ट्रक पई वञे बाबा तव्हां ॾियो अलाह जे नाले ते मस्जिद मदरसे में नसरपुर वारा चवंदा हिन साल अहिड़ी गर्मी लॻी बसर खे जो बसर पित कयो ई कोन नंढड़ो बसर एकड़ मां 120 बोरियूं लॻियूं हाणे कुल 20 बोरियूं न थियूं 100 बोरियूं चट थियूं वरी वञूं था छटो जुॾे जे पासे ते बदीन टमाटो लथो आहे हिन साल टमाटो किलो 300 रुपया हो भला तव्हां ॾियो अलाह जे नाले ते चवंदासीं हिन साल टमाटे खे अहिड़ी बीमारी लॻी आहे जो रंग करे ई कोन ॿिए पासे जो पुट आहे मानी साम्हूं 3 वेला खाऊं पिया हुन में कमी न आहे चांहि बि 4 दफ़ा रोज़ानो पियूं पिया हुन में कमी न आहे जॻहुनि जा कम बि हलनि पिया ज़मीन कलाकनि में किस्तूं बि ॾियूं पिया पुट हालांकि जंहिं साल पैसो घटि हुजे उन साल माण्हू वधीक ॾिए पर साल तव्हां मण हुन जो ॾिनो हिन साल अघु घटि लथो आहे बाबा पर साल 500 ॾिनो हाणे 1000 शायदि रब दारा छटे जे पासे में संगो चाचो हुयो सॼी भाटी 70 सालनि जी नियाणी उन सां ज्यादती करे उनखे क़तलु कयईं अहिड़ा ई नौशाद और मानसरा जे पासे जे दोस्त असांजो वॾो आहे इस्लामाबाद खां परे अख़बार में तव्हां पढ़ियो हूंदो 8 सालनि जी मासूम नियाणी गुलाब जो गुल उन सां इज्तिमाही ज्यादती करे उनखे क़तलु कयऊं तॾहिं त हाणे इहो कानून पास कयो अथनि त जेको ॿारनि सां ज्यादती करे उनखे सरेआम फांसी ॾियो इहो उन नियाणीअ खे 8 सालनि जी मासूम नियाणी गुलाब जो इन्हनि शिकारपुर जे पासे जे हिकिड़े नियाणी खे दफ़न करे विया राति जो उन नियाणी जो लाश कढी उन लाश जी अरे मुसलमानों ये तो कुत्ता भी न करें ये न करें ये सूरज भी न करें मुसलमान न करें वाला सिंधी में चवण किन जे करे गऊ चालीस
चला असांजा बुजुर्ग ई तबलीग जमात वारा रात जो 3 बजे थधे पानी सां वुज़ू करे मस्जिद में जीवो घुरंदा तन प्रणव याला नबी से उम्मत राम कर इलाही की हिदायत का फैसला फरमा ये मदद से अल्लाह ताला रात रोज़ आज़ादी पढ़ी दुआ थधे पानी सां वुज़ू करे वरी कुरान वरी पढ़वा ये सदा कमाई 6 महीने साल से चंदा करे वायदा कर आलम देगा कुरान जो आवाज आए बोले मगर रब जो ये देख सब चाहना रजा साथ जल्दी में रहने लायक यहाँ बाकर में बैठी थी पता था समझो तो बाकर हली गई 70 रुपया किलो वठो लॻो पियो 80 रुपया फसल तयार आहे इहा माकड़ जेकर उथी हाणे मां हेॾा यूं रोड़ी जे जबलनि में इहे माकड़ वेठी आहे जो मानारे जे मथां माखी ॼाण छहनि ॾींहंनि में अलाए केतिरा बच्चा ॼणे थी 6 ॾींहं में उहो बच्चो ॼणे थी आने वो निकिरे थो वरी तयारु थो थिए 7 ॾींहं ते उॾामे हाणे अरबनि जे तादाद में जो माकड़ आई नीरको खां जो करे वेंदा उमरकोट चिकरो सरहद जेको वेझो आहे इलाही त फसल थियो ई कोन्हे भी कोस्तान में ॾाढो तव्हांजी का गलती कान्हे साॻा नाच साॻा गाना साॻो मौसीक़ी साॻो राग रियाज रिश्वत शराब गिला गिबत वो फिक्र ही कोन्हे असां मुस्लमाननि खे असांजे रानीपुर में हिकिड़ो खतरो आयो हाणे लाहौर जो 13 लख घोर पई आहे 13 लख ज़ुल्मा जो छा हराम खोर असांजा ई वज़ीर मिनिस्टर करप्ट ऑफिसर ठेकेदार 5000 जूं दस्तियूं घोरनि पिया उहा जो पूरी थी वञे अड़े फलाना वरी 10,000 जी दस्ती बि खणी आहे खद 13 लख घोर ज़ुल्म जो छा आहे ख़ुदा जो अज़ाब अचे या न तो बाबा तौबा कयो इस्तिग़फ़ार कयो मस्जिद की तरफ रुजू कयो सत्ता करो महीने पगार मिले तो बच्चे में सबको कढंदा 400 रुपया 500 रुपया सस्ते ॾींदी असां ग़रीबनि खे ॾेई छॾियूं इंशाअल्लाह ॿारनि में बीमारी न ईंदी न त डॉक्टर में वेंदो त 10,000 ख़र्चु कंदो पोइ बि बुखार न इन्हनि नए ढंगनि जो बि सदको कढो बकरे में हेठो जो बि सदको कढो महीने में 5 महीने 1,000-1,500 रुपया या बकरियूं हुजनि त बकर सदको कढो खीर में पाणी न विझो ये भूसा न पढ़ायो खड़ न पढ़ायो इंशाअल्लाह सदको कढंदासीं त माल में बीमारी बि न ईंदी खीर में बि कोन पुटंदियूं सदको न कढंदव खीर में पाणी विझंदव 2 लख जी भेण ओचितो थी पवंदा काफ़ीअ में बि रहो लखनि जूं भेणूं आॾो किरी पयूं चयो का सीरत न इन्हनि गाॾियुनि में गाॾियुनि जो सदको कढो कराची वञो था त 100-200 रुपया सदको ॾेई करे पोइ वञो मथां किथे हादसो थी पए ख़राब थी मिस्त्री वठी ईंदासीं त 10,000 बिल कढंदो कॾहिं टंग भॼी पई कॾहिं बाह भॼी पई त लखनि में ॾेई ईंदासीं असदक़त तरुद्दुल बला बोले नबी फरमायो सदको मुसीबत में काढ़े छॾींदो आहे असदक़त तुतबिउ ग़ज़ब रब बोले नबी फरमायो सदको अल्लाह जे काम के लिए है हिन वक़्तु बुखा बेला अल्लाह जे काम खे हटाइण जो इहो रसूल नमाज पढ़ो सके जेके बेनमाज़ी उन्हनि जा एहतिजाज कयो
हिन वक़्तु एहतिजाज जो दौर आहे या न साईं? बिल्कुलु। असां इस्लामाबाद वियासीं, एहतिजाज कयोसीं। तव्हां त चवंदो त न मौलवी कयो कुझु ई कोन्हे, घुमी फिरी मोटी आया। तव्हांजी मर्ज़ी आहे त माना इस्लामाबाद खे बाहि ॾेई पोइ मोटूं। इहे मीतरो बसूं सभु साड़े अचूं आहे, कुझु लाश खणी अचूं आहे बूला खान में कुझु। ख़ुदा जी कुदरत एतिरा वरी उहे था कनि जेके असां सां गॾु बि न हलिया, तावन बि न कनि। असां त 15 ॾींहं हुते वेठा हुआसीं सर्दीअ में, असां त मुतमइन आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असां अल्हम्दुलिल्लाह मुतमइन आहियूं, असां कम पंहिंजा करे आया, असां पंहिंजा मसइला सभु हल करे आया आहियूं। हाणे तव्हांजे मसइलनि जे लाइ था ॿुधायूं। असांजो मसइलो वॾे में वॾो मदरसनि जो। हुकूमत पई चए त इहे मदरसा स्कूलनि में तब्दील कयो। असांजो मदरसो ठहे थो खेबर वारो, खेबर ऐं खंडू जे विच ते वॾो इदारो ठारायूं पिया 2 एकड़ में। कोट अची वियो आहे, मस्जिद 60 बाय 45 फुट छित ताईं पहुची वई आहे। इहो जो कमु पियो हले त कॾहिं FI वारा, कॾहिं महिल स्पेशल ब्रांच वारा, कॾहिं महिल इहा आम इहा जेका पुलिस आहे, 32 एजेंसियूं जेके असां मौलवियुनि जे कढनि, हीअ किथां पई